ख़बर शामिल कयूं पिया ठट्टो खां। फार्मा एक्शन क्लब ठट्टो पैकेट रमज़ान क्रिकेट नाइट टूर्नामेंट जो कल राति 7हों मैच थी गुज़रियो, जंहिंमें सरदार गुलज़ार हालू जे पैकेट चैंपियन जो मुक़ाबिलो अल्ताफ़ चंग जे पैकेट कलंदर सां थियो। टॉस से पैकेट चैंपियन खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो ऐं मुक़ररु 10 ओवरनि में 41 रन्सनि जो टारगेट ॾिनो, जंहिंमें अरसलान खड़ाई ऐं लाला शहज़ाद बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। जवाबी इनिंग में पैकेट कलंदर मुक़ररु 10 ओवरनि में टारगेट जो पीछो कंदे 44 रन्स ठाहियो, जंहिंमें लाला महमूद ऐं अशफाक़ तरीन बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। ऐं अहिड़ी रीते फार्मा एक्शन क्लब ठट्टो जी तारीख़ जो 7हों मैच क्रिकेट टूर्नामेंट पैकेट कलंदर पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट मैच में दीपक कुमार ऐं खावर मम्माणी ऑफिशियल एम्पायर जा फ़राइज़ अंजाम ॾिना, जॾहिं त कमेटी लाइ इरफान अली मीरजत ऐं स्कोरिंग लाइ जमील खट्टी फ़राइज़ सरअंजाम ॾिना। इंफॉर्मेशन सेक्रेटरी शहबाज अहमद जलाली मेमन। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ास के लिए ब्यूरो चीफ बे न्यूज़ ठट्टो।